रात भी आप टाइम जो खा रखते बस आखिर की खिताब उन खामा दरुद सलाम को दोस्त लंगर खाई न वनी यारी जो लंगर खाई बैठा बात में जो नारे तकबीर हथ मदे करे जुमले जमात नारे रिसालत नारे ताकीद ना हैदरी नारे तीर सरकार की आमद मेरे गौस की आमद सुभान अल्लाह वदी यारी शरीफ जो सबनी आस्काने जसरत मुबारक जल्द हो गई है सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसीक़ल्लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अब्वाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन वक़ालू अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहू वअवरसनल अर्ज़ नतबव्वअु मिनल जन्नति हैसु नशाअ फनिअम अज्रुल आमिलीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम मां पंहिंजे तरफ़ खां पंहिंजे आले सुन्नत जमात बरेलवी मसलक वारनि खे ऐं लाहौरी महला जे मेमण बिरादरी खे ख़ुसूसन बिरादरम मोहतरम आशिक़े रसूल नबी साईं जो दिल में दीन जो दर्द रखंदड़ हाजी अब्दुल जब्बार मेमण साहिब ऐं असांजे बचपन जो दोस्त ज़फ़र अली मेमण साहिब ऐं तमाम प्यारी जमात जो मशहूर ऐं ममनून आहियां जेका हर साल महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी शहबाज़े लामकानी पीराने पीर रोशन ज़मीर दस्तगीर बादशाह पीर सरकार गौसे आज़म गौसुस सक़लैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जो शायान शान सां यारी शरीफ जो है जलसे जो एहतमाम कंदा आहिनि। इन्हनि खे उजूरा उहो ई बग़दाद वारो बादशाह अता फरमाईंदो जंहिंजे शान में जलसा मुनक़िद कनि था। हाणे मां तव्हां प्यारी जमात खे अॻु में त क़ुरान मजीद मां ख़ुदा जे वलीअनि जो शान ॿुधाईंदुसि।
अयोनिया का बाद में एकदम करामत महबूब सुबानी की दवा के बुधाई दसले अल्लामा याफई रहमतुल्लाह अलैहि लिखवा तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उम्मत में जेतिरियूं करामतूं महबूब सुबानी का ज़ाहिर थियूं नमाज़ीअ में कयूं एतिरियूं करामतूं ज़ाहिर थियूं न हाल में न मुस्तक़बिल में क़यामत ताईं इन्हीअ जुर्म जहिड़ियूं ॿियूं करामतूं कंहिं मां ज़ाहिर न थियूं। आयत मुबारक की जेका पढ़ी आहे जॾहिं तव्हां इन जो तर्जुमो ॿुधंदव तव्हां ॾाढा ख़ुशि थींदव। वो भी खुश आयो। अल्लाह ताला तो फरमाए तो वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन वक़ालु अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहू व औरसनल अर्द नतबव्वअु मिनल जन्नति हैसु नशाअ शायद तव्हां के कुरान न पढ़ियो तॾहिं तव्हां सुभान अल्लाह न चयो। अल्लाह ताला तो कुरान मजीद में फरमाए ता जेके पंहिंजे पालनहार खां डिॼंदा वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम अल्लाह ताला तो फरमाए तो जेके पंहिंजे रब खां डिॼंदा इलल जन्नति ज़ुमरा उन्हनि जूं सवारियूं जमाअत दर जमाअत जन्नत जे तरफ़ हलियूं वेंदियूं। तव्हां इन्हीअ में सम्झो अथा त उहे अल्लाह जा प्यारा हूंदा न अल्लाह जा वली हूंदा न जेके पंहिंजे पालनहार खां डिॼंदा उन्हनि जूं सवारियूं छा उन्हनि जूं सवारियूं जमात दर जमात जन्नत जे तरफ़ हलायूं वेंदियूं। ओ जेको मेरा जमालिया रात पंहिंजे रब खे महबूब अंगल कयो त मां फुराक ते तेसि ताईं न सवार थींदुसि जेसि ताईं मूंखे उम्मत जे लाइ रब फुराक न ॾींदो। वो अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया तो मुझे महबूब तुंहिंजो अर्ज़ मां क़बूल कयो ऐं ॾींदुसि
पर सब के तो कोन के काफरन के भी बुरा कया हिंदुन के भी कादियान के भी दहरन के भी मां बुरा कया भीला हो जाता मेघवाला हो जाता ओडा हो जाता उन्होंने के भी मां बुरा कया तो रसूल जा बेअदब गुस्ताख हो जाता उन्होंने के भी मां बुरा कया तो जे यारन के जेके गालियूं ॾियनि मां उन्हनि खे बि बुरा कया जेके आले रसूल औलाद अली खे ग़लत चवनि यज़ीद खे हक़ ते चवनि मां उन्हनि खे बि बुरा कया जेके मुंहिंजे वलीजनि खे गालियूं ॾियनि मां उन्हनि खे बि बुरा कया न बाक़ी तोसां वाइदो थो कयां त फी मन अहब्बक व सहबक जेके तुंहिंजा सोहबती जेके तोसां मोहबत करण वारा लाड़कारो मदीनो सम्झनि त परे नाहे उतो बि राड़ियूं कनि त लबैक या रसूल अल्लाह ऐं तुंहिंजे नूर जूं ॻाल्हियूं ॿुधनि ठही पवनि ऐं जेके तुंहिंजे नूर जा मुनकर हुजनि उन्हनि खे मां सम्झ कोन बेटा ये हिकिड़ो शहर चवे थो त पसण खां परे थिया ॾिसण खां दूर कुफ्र अथनि क़ल्ब में पर ज़ाहिर थिया ज़ुहूर क़द जाअकुम मिनल्लाहि नूर इन्ही सिद्र विधुल सूर قد جاءكم من الله نور إن الستر بالسور دلیات یا دور رہی مسلمانی محمد ماتو کے وہ شرف عطا کیا جو باہی ساری خدائی تجھے صدقے تے تخلیق کیا وہ تو پنڈر والو ملا جو تو کے پاڑ جڑو چوے ماؤنی کے بھی جنت جا نہ ادھے بھی بٹائی ہے وہ شہر سبحان اللہ چوے تو دبارو چابیا بکھڑا پر ہڑو کو نتھیو تاکہ خدا زبان علیہ چاہیے سبحان گرا کے اندر انہوں سامنے کرنا ماری کرنا بیٹا ایدو فرما دبارو چابیا بکھڑا پر ہڑو کو نتھیو ابھائی زمین تے شمس تھی ابھریو سج چندر کا سہنو جائے کے روشن رب کلو تھکیتے تھیو وسیلو بردار میں بے شہر میں تو بٹائے جبے بلبارو چاپیا بکھڑا جلہ جاؤ جام سبحان اللہ تھی وس بردار میں کفر جو کنو آگے عربی جام کے ہے سالو دے ہٹنو جواب تو ہوئے بھی پنج کالو لفظ گر آیا میں انہوں نے کچھ
शाबाश। बाकी तो सब मोहब्बत कहने वाला तो जा सोहबती एडो लोखे हुए तुझा उम्मती राज़ी कदा जो मां अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी डेली ड्यूटी तुझे हुजूर में लगाए छे। सुभान अल्लाह। दोस्तों असांजो शारो हरदल अज़ीज़ खतीब लाड़काना खतीब सुन्नत साईं क़िबला मोहतरम जनाब इज्जतुल मकाम साईं बदरुद्दीन नूरी साहब दामद बरकातुल आलिया अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन प्रोग्राम जे अंदर जलवा थी चुका आहिनि। सुभान अल्लाह। जुमले जमाल जी तरफ़ां गवर्नमेंट जे वारे तरफ़ां साईं खे वेलकम कयूं। बाकी तुझा जेके आशिक़ आहिनि भली कॾहिं नमाज़ पढ़नि कॾहिं न पढ़नि भली ॾाढी पूरा बि हुजनि पर जॾहिं तुंहिंजो नालो ॿुधनि त हुननि जो अंदरि ठही पवे मां इन्हनि जे मथां जहन्नम जी बाहि बाकी जन हज कया उमरा कया ॾाढियूं नमाज़ूं पढ़ियूं तबलीगूं कयूं ज़ाहिर में माण्हुनि खे चङा ॾिसण में आया पर जेके तुंहिंजा बेअदब आहिनि इन्हनि जी इबादतुनि जी मूंखे कान कान्हे। शहर भेटाई ॾाढो ॾिसणो थो अचे। दम दम दस्तगीर दम दम दस्तगीर बस तव्हां इन्हनि अखरनि में सभु ॻाल्हि सम्झी विया। महबूब त सभिनी जो महबूब आहे बाकी रहा महबूब जा असहाब अहल बैत आल अली जी औलाद पोइ इहो सिलसिलो जेको अॼु ताईं हलंदो आयो हिकिड़ो माण्हू शराबी ज़ानी बद किरदार जो महबूब जे अहिड़नि बुज़ुर्गनि खे दीन जे ख़िदमत कंदड़नि खे जेको बुरो भलो चवे तो उन्हीअ खे बि को चवण वारो आहे या न? मां सिर्फ़ तव्हांखे ॿ ॻाल्हियूं थो ॿुधायां शैख़ैन जूं यानी अबू बकर उमर जूं। नबी साईं फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हिकिड़ो शख़्स जन्नत में ईंदो जेॾी महिल जन्नत में पहुचंदो त सारे जन्नत वारा उथी बीही उन्हीअ जो इस्तक़बाल कंदा। पोइ माण्हू सॾु कंदसि ओ साईं हेॾे असां सां गॾु नथो बीहे। सुभान अल्लाह। ओ साईं मेहरबानी करे हेॾे असांजी आहे त असां सां गॾु नथो बीहे। त अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो नबी साईं खे कुर्बान वञा पोइ क़यामत जे ॾियारे इहो जवान असां बि ॾिसंदासीं त नबी फरमायो त उहो तूं ई त हूंदे। बेशक बेशक
जैसा मुसाफो कंदो सबनी का पहल जैसा सलाम करो आई उन्हीं के हथ को पकड़े वठी जन्नत में दाखिल कंदो वो हजरत उमर फारूक दवा पाजो बचाते दवा जो को जो था मसालिया साके काफिया असाबी का बताया अलिया साके काफिया पर तो बारो चवण बेकार साबित थी गो छो त क़यामत जने थी त पुलिस रात जो मालिक अली हूंदो जेके मौला टिकट ॾींदो उहो पुल पार करे जेड़ी मल अली साईं के मक़बूल करी वञे फरमायो ऐं वॾी महिरबानी पर जे सगाल ॿुध अली ॻाल्हि ॿुध पुलिस रात के भरसा मुंहिंजा टे यार बीठा हूंदा अबू बकर उमर उस्मान जेको बि शख़्स खां टिकट वठण अचे ॿार खां वठी टिनि यारनि ॾे वेंदे उन्हनि खां पुछंदे त साईं तव्हां हिन ॾोह राज़ी आहियो जे चवनि त असां राज़ी आहियूं उन टपराए छॾियां सुधरो पाकिस्तान के अंदर 80 सैकड़ों अबू बकर उमर जा गुलाम था गली गली नगर नगर गली गली नगर नगर मुस्तफा का हम सफर मुस्तफा का हम सफर अरे सहाबी है नबी जन्नती जन्नती अरे जेके पाने पर लाल काट जला उन्होंने जो सवारियों कोई कलंदर भेटाई लकी शाह सदर रोजे हनीरानो सज्जल अब्दुल वहाब शाह जिलानी शाह मुराद शिराजी अब्दुल्लाह काजी अल्लाह मौजो मेहरबान मुर्शिद करीम सखी सरदार मशहूर नवाब सूर्य सुंदर तमारो कमर मारो काम शाह बुखारी अजीम शाह ये जवान जेड़ी मन कब्रन में उठंदा त इन्हनि जे लाइ मलाइक पुराक छलियूं बीठा हूंदा साईं तमा साईं मेराज वारी रात जो फ़ाइदो अल्लाह पूरो थो करे हाणे बुराकनि ते चढ़ो हलो अल्लाह जे दरबार में तमा महिमान हो मीज़बान तव्हां जो रब यो आम वलियन के लाइ पर जन वलियन जा नाला खयम इन्हनि सभिनी जे गर्दन ते कदम अब्दुल कादिर जीलानी जो शाबाश वॾो यारीअ जो जिनसार करायो अथव इन मुर्शिद कामिल जे सदके अल्लाह ताला बे जहान नवाज ईअं रोशन अल्लाह ताला फरमायो ऐं जेके
पांजे रब खान जदा हा उन्हें जो स्वायु जमाअत दर जमाअत जन्नत जे तरफ हलायूं वेंदियूं इस ताईं जो जॾहिं उहे उते पहुचंदा त जन्नत जा दरवाज़ा खुलियल हूंदा ऐं जन्नत जा दारोगा उन्हनि खे सलाम पेश कंदा सलाम अलैकुम साईं तव्हांखे सलाम हुजे तव्हां ॾाढा दुनिया में भला रहियो तव्हां दुनिया में ॾाढा चङा रहियो हाणे जन्नत में दाख़िल थियो हमेशा जे वास्ते पोइ ख़ुदा क़ुरान में फरमाए त जहिड़ी भले इहे मुजाबाना जन्नत में वेंदा छा चवंदा वेंदा वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्दा नतबव्वअु मिनल जन्नति हैसु नशाअ फनिअम अज्रुल आमिलीन चवंदा सब तारीफ़ अल्लाह जे वास्ते आहे जहे असां सां पंहिंजो वाइदो सचो कयो जो असांखे हिन ज़मीन जो वारिस कयाई इते ज़मीन मां मुराद जन्नत है छो त क़यामत जे ॾींहुं जन्नत खे हेठि आंदो वेंदो जो असांखे हिन ज़मीन जो वारिस कयाई जो असां जन्नत में रहूं जिते घुरूं या सुभान अल्लाह करेंगे सुभान अल्लाह मां समझा तो तमाम मुझा करम जो है ज़ौक़ शौक़ साबुत होता पर कहीं वो पूरा थकी जी था वो घूमने तले जाता कि तकलीफ है आई बड़ी फायदो भी तवा जोया सुभान अल्लाह लफ्ज़ चवण में सवलो पर क़यामत जे ॾिहाड़े जेॾी महिल इहो सुभान अल्लाह जो अखर तो जो थोरनि नेकिन जे पुड़ में पवंदो त उहो पलड़ो भारी थी पवंदो गुनाह टंगी शाबाश सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन ने अल्लाह बरकात या आयत मुबारक जेका पढ़ियल जंहिंजो तर्जुमो ॿुधव त वली जन जे शान ते दलालत करे थी या न सुभान अल्लाह ऐं ॿियो इन्हनि जो वॾो मर्तबो इहो आहे जो जेॾी महिल इहे ख़ुदा जा वली उन सिरात ते ईंदा हुकुम थींदुनि त डपो ऐं कदम रखंदा उन सिरात ते त जहन्नम दाह कंदो सुभान अल्लाह दाह करे चवंदो त जुज़ या मोमिन व इन नूरक तुत्फिल अबी ऐं ख़ुदा जा आशिक़ महबूब जा मस्ताना साईं तू मेहरबानी करे जल्दी लगी तो खुदा जा वली
चैता सुभान जहन्नम के बार के तवाजिया नूर वाली जेका चरित खब या विसाई पोजे तो विसाई से पोजो का फरदा जन बेद मगुस्ता खदा के उन्होंने के काटा सारी से ईमान
रखियो, अहमद बख्श नालो न रखियो, रसूल बख्श नालो न रखियो, नबी बख्श नालो न रखियो, अली बख्श नालो न रखियो, हुसैन बख्श नालो न रखियो, कलंदर बख्श नालो न रखियो। इन्हीं के करे तन बाबा ना अहमद बख्श ना, अहमद के न बख्शियो, मोहम्मद बख्श नन्ना, मोहम्मद के न बख्शियो, अली बख्श नन्ना, अली के न बख्शियो। इनके पते करे छजो उन्हनि खे सजो थी आखे ठार मुस्तफा जो इस्तकबाल करो। खुदा माखे फरमाए तो अचो कुर्सी दे हो तमा रब के अर्ज में साईं मां कुर्सी दे न दे तरब फरमाए तो छो सबब ने जे सबब इयो वा मखाफतन अन यबअस बी इला जन्नत वयबका उम्मती मिन बकदी। जे करे मां इन कुर्सी में मरते बियानुस त माखे जन्नत ले मोकिलियो वीरो पो जे करे मां जन्नत हलियो त मूंखां पोइ मुंहिंजी उम्मत बेगारो मददगार रहिजी वेंदी। सुभान अल्लाह। त जेकरे जेके मुंहिंजा हुया जिन मुंहिंजा पीड़ा कया जिन मुंहिंजा सॼो जग छॾे ॾींदुमि मां न छॾींदुसि। तॾहिं अर्ज़ु कयो बाबा त तव्हांजो वानस आहे। अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन व अमतिनी मिस्कीनन व अशुरनी फी ज़ुमरतिल मसाकिन यौमल क़ियामा। रब खे अर्ज़ु कयो त रसूलनि जो सरदार थी पर मूंखे हिन दुनिया में जिया मिस्कीन करे जिया पाण ने घुराए मिस्कीन करे घुरा। जॾहिं क़यामत जो ॾियारो थिए त नबीअनि जे ज़ुमरे में मुंहिंजो हशर न कजां मुंहिंजो ग़रीब वरी जे ज़ुमरे में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे खटी जाओ यार नबी असांजी घरवारी मोमिननि जी अम्मा हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सुभान अल्लाह अर्ज़ु कयो पंहिंजे घोट खे कुर्बान हिन औरत जे शान अज़मत तो पंहिंजे जन खे मोहम्मद अरबी जहिड़ो घोट मिलियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पीर मिठा तव्हां रसूल जा सरदार आहियो दुआदार करो त मिस्कीन करे दिया मिस्कीन करे घोड़ा ऐं मिस्कीननि में मुंहिंजो अशर पई आहे। पाण फरमायो सहाब बिन साहब इहो इन्हीअ जे करे जो जेके मिस्कीन ग़रीब हूंदा न उहे 500 साल वॾनि अमीरनि क़ौम में जन्नत ॾे वेंदा। महबूब जो धीउ शैतान खे निभाव खे लत हणो हेॾे न ॾिस हेॾे न ॾिस भिड़ाई थो चवई त अखियूं सेड़ी धार जंहिंसां फसी प्रिय खे एॾा हुकीम निहार
हक्का बस तो साईं जो घर पकड़े वे न तो सब कुछ मिल जाओ। सुभान अल्लाह हाणे अञा 8-10 कुरान शरीफ जूं आयतूं पढ़ंदुसि इहे ॿुधो ऐं वलीअ जे शान सुभान अल्लाह अल्लाह ताला तो फरमा लक़द अफ़लहल मुमिनून बेशक कामयाब थिया ईमान वारा। केर कामयाब थिया हथ मथे कर ईमान वारा कामयाब थिया उहे ईमान जो नालो चाहे ॿुधंदव ईमान जो नालो आहे मुहब्बत रसूल। ईमान जो नालो आहे मुहब्बत असहाब रसूल। ईमान जो नालो आहे मुहब्बत आले रसूल। ईमान जो नालो आहे मुहब्बत औलाद अली। ईमान जो नालो आहे मुहब्बत उम्महातुल मुमिनीन अज़वाज मुतहरा। ईमान जो नालो आहे मुहब्बत औलिया अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ये सब ज़ालियूं सुन्नत जमायत जा झोलिया लेकिन नाला खणी ॿुधाया बाबा इन्हनि मां जेको बि शख़्स जॾहिं बि फिरियो उहो कल्ह मरी वियो। सुभान अल्लाह उहे कामयाब थिया बेशक ईमान वारा। कहिड़ा ईमान वारा अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन जेके पंहिंजी नमाज़ में आजिज़ी इंकिसारी ऐं ज़ारी कंदा आहिनि। जेके पंहिंजी नमाज़ में आजिज़ी इंकिसारी ज़ारी कंदा आहिनि। शानदार नमाज़ में अल्लाह अकबर करे बिहे त सजदे वारी जगह ते नज़र रखणी अथसि। जेॾी महिल सजदे ते नज़र रखंदो जगह ते त हिन जो कंधड़ो सिर मुबारक हेठि थी वियो। इहा आजिज़ी आहे, इहा इंतिसारी आहे, इहा पंहिंजे रब जे दरबार में ज़ारी आहे। ठीक आहे वरी घणा माण्हू नमाज़ पढ़ंदा आहिनि जो ऊठे ॾे कंहिंजे दरबार में को बीहे अल्लाह मौला अली शेर खुदा आहे। अल्लाह जो शेर आहे। मरहब कहिड़े पहलवान ते अख न ॿुॾसि हिकु धक सां जहन्नम में पहुचायईंसि। खंदक वारे लड़ाईअ में इब्न बुद्ध सां ताती कयई। नबी पुछुसि हिन दुनिया में तोखे कहिड़ी शइ प्यारी आहे? चए महीनो हुजे रमज़ान जो, महीनो हुजे जून जुलाई जो।
पर जेडी मन नमाज जे लाए मस्जिद में ईंदो हो मौला त चेरो हमारो सन थी वो माण्हू चवंदा साईं कीअं छो जे कीअं छो अञा पुछो था कंहिंजे कोरट में आयो हिते सम्झी में तना जा सम्झाए घणा वरी हथ छोड़े पिया नमाज़ पढ़नि अरे बाबा हथ छो था छोड़ो वधो मालिक जे दरबार में आजिज़ी इनसारी ज़ाहिर कयो मां जे पेट में हथ ये खाली आया से नहीं हथ छोड़े रहा है नमाज़ भी त लहंदा पढ़ हाणे इहो को दलील कोन्हे वो मां जे पेट में तो उधारा आया हो वो कपड़ा छो था पाए सुनिए के मुबारक हो जाए अरे अली साईं जो फरमाना मौला अली फरमाता इन मिन सुन्नत वद कुल कफ अलल कफ फि सलात तहत सुन्नत मौला ये फरमायो त जड़ी मन नमाज पढ़ो हथ ते मथो है कि हाथ रखो आई तुल्ले के हेठ हथ पकड़ो या रसूलुल्लाह की सुन्नत तवल्ला करिए सुभान الذين هم في صلاتهم خاشعون जेके पंहिंजी नमाज़ में आजिज़ी इनसारी इंसानी कंदा आहिनि टीह आयत में रब फरमायो त वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून उहे जेके कहें बेहूदी ॻाल्हि जे तरफ़ वाझाईंदा नाहिनि वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मुअरिदून उहे जेके कहें बेहूदी ॻाल्हि जे तरफ़ वाझाईंदा नाहिनि सुभान अल्लाह ये वली की निशानी है जो खुदा कुरान में सुभान अल्लाह चौथी आयत में रब फरमाया तो वल्लज़ीन हुम लिज़्ज़कात फ़ाइलून उहे जेके ज़कात अदा कंदड़ आहिनि वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून उहे जेके पंहिंजे शर्मगाहनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि भली न वॾनि ॻाल्हियूं त न वॾनि मां त पंहिंजे अंदरि जो सुर कढंदुसि सुभान अल्लाह वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून उहे जेके पंहिंजे शर्मगाहनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि ये कुरान जो आयतूं वलियन ते दलालत कंदियूं या न वल्लज़ीन हुम अला सलावातिहिम युहाफ़िज़ून उहे जेके पंहिंजनि नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि
ओ जेके पंहिंजी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि ऐं इहे माण्हू वारिस आहिनि कंहिंजा الذين يرثون الفردوس سبحان الله الذين يرثون الفردوس هم فيها خالدون जेके जन्नतुल फिरदौस जा मालिक वारिस थींदा से उनमें सदाई रहना एडो कुरान में वलियन जो शान लिखियो पियो आहे सदाइण वाला मुसलमान हिकिड़ो टोलो वञे त उते वञी ग़लति कमु करे ॿियो त भाॻो टोलो वञे ई न अञा हिकिड़ी आयत मुबारक ॿुधो अल्लाह ताला को फरमाए
जेकी इन लाइ अल्लाह वटि आहे सो सभ खां भलाड़नि लाइ भलो आहे। आखिरी आयत ॿुधो अल्लाह ताला तो फरमाया वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। कुरान खे जेके दिलि सां ॿुधंदो क़यामत में कुरान शफ़ाअत कंदो। अल्लाह ताला तो फरमायो कुरान में त ऐं जेके रात गुज़ारींदा आहिनि पंहिंजे रब जे वास्ते पंहिंजे रब जे वास्ते फैसलो वठि पंहिंजे ज़मीर खां तूं असां कहिड़े लाइ राति गुज़ारींदा आहियूं। कजी त इलेक्शन में निंड फिटी वई सियासतदाननि जी बि त वर्करनि जी बि ॾाढा नाला हई पर मिली कुझु न। सखी मोहम्मद जे दरवाज़े ते हलिया जेको बड़े खुल्क मिले यही तरह है जहां शाहाने दुनिया सिर झुका गया है सवारी बन के आते हैं बुराते देखे जाते। खुदा जो कसम कुरान हाणे खणी जो तो देखा जा अल्लाह से नबी के जो तो अम्मा साइल फला तनहर हबीब के को तुझे दरवाजे पे सवाली अजे उन्हें की झिड़क जाए ना। अल्लाह सुभान जेको भुरई सुभान अल्लाह सही मखलूक 18,000 पैदा कई था भुरई नहीं छड़े पर जे रब भुरई रब भी नहीं छड़े। सुभान अल्लाह वफादारा शफादार को चवे तुमा वियो है मुखे न ॾिनो अथई अरे रब रहमान भी तो मिलियो कुरान भी तो मिलियो काबो भी तो मिलियो। सुभान अल्लाह दुनिया की हर चीज हर खुदा की नेमत रसूलुल्लाह जो सब सुभान अल्लाह सब रसूलुल्लाह जो सब को ताके करे रात होने जे रात गुजारींदा हो जेके रात पंहिंजे रब जे वास्ते गुजारींदा आहिनि कीअं गुजारींदा आहिनि सजदन में ऐं क़याम में। सुभान जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ जय मिटिया लॻो मान कोड़े कन सलाम आकह अजियो उन जे। जय मोहम्मद सुबह के नियारी कई था वो रब जे वास्ते जागी वियो जो 40 साल लगोड़ा
पेर नुख ते पुर खतो बस हाणे उन्हीअ जी रुगो हिकिड़ी मां ॻाल्हि कंदुमि सच वांगुरु महबूब सुबाणीअ जो शान तुंहिंजे आलो पट पधर थी पवंदो हिकिड़ो शख़्स हो साईं जो मुरीद हो फौत थी वियो इहा ॻाल्हि लिखी आहे पंहिंजे किताब में अशरफ अली थानवीअ वहाबीअ देवबंदीअ हो जेको हकीम जो उम्मत चवंदा अथसि उन्हीअ लिखी पाण दहशत गर्द न आहियूं जंहिंजी कोनी परे किताब पियो आहे जो त ॾेखारियो मरी वियो क़बर में लाथसि आयसि मुनकिर नकीर नेर रखण वारा हेॾा ॾंद हूंदा अथनि ज़मीन चीरे अदर जे ढका वार एॾा वॾा हूंदा अथनि पेरनि सां नरकंदा ईंदा अथनि नबी साईं जो फरमायो त रुख जा पुत्र जा हूंदा अथनि हथ में अताफ मलकान अजरकान असवदान बिजदहिमा मिज़रबतान मिन हदीदिन लो ज़ुर्ब बिहा जबरुल रसाल तुराबन एॾा त हशमत ऐं हैबतनाक शिकलियूं रुख जा पुत्र का एॾा वज़न वारा जो हिकिड़ो पुत्र को जबल ते किरे त जबल सॼो वारी थी वञे साईं अब्दुल कादिर जीलानी खे सुञाणींदो आहियां त मूंखे ख़बर न आहे त मलाइका लखियूं कोठायूं हे बि को जवाब थो ॾे असां तोखां पुछूं था त मतिलबु त रब खे अब्दुल कादिर खे सुञाणींदो आहियां त हिन फ़क़ीर बि तोॾा पटिया जेको को सच थो चवां को कूड़ थो वेंदा मां बाबू सुभाणे जो धोबी आया साईं ज्यादा पढ़ा वठो हुसे आई ये धोबी वाला खबरी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में लिखिया है त इहो ज़िक्र असां पंहिंजे वक़्त जे कुतुब फज़लुर रहमान गंज मुराद आबादीअ खां बि ॿुधो जेको मलाइकनि खे इहो तो जवाब ॾे मलाइकनि पाण में सलाह कई अलाह सही सां ॻाल्हायूं नालो खयो पोइ जीअं रब चयो तीअं कयूं था अलाह साईं हे तुंहिंजो बानो आहे तोखे कोन थो सुञाणे चवे तो मां अब्दुल कादिर खे थो सुञाणे हाणे हिन सां कहिड़ो सलूक कयो अलाह ताला वही कई मलाइकनि त इन्नल अब्द मिनल फासिकीन लाकिन्नहु फी महब्बत महबूबी सय्यद अब्दुल कादिर मिनस सादिकीन बेटा को जब पलव तुझो पीरा लखो सू लतीफ जय लगा सू लगा मसीद जम दस्तगीरा तू बंदा दी बंदा दमे असा सिद्ध फकीरा
पीर मुझो बादशाह वली सब वजीर हजरत पीर ने फौजों कयूं फकीर जो ओसियरो अमीर से खम गिलानी काटिए मुझे बनवा बराबर गुनाहगारा पर मुझे अब्दुल कादिर जिलानी जो नालो खयो तई तमा फौरन कब्र का निकली वयो मुझो बनो जाने मामूलिया जो रब जाना जेडी मने जो यानी सदिया में फिटाई अब्दुल लतीफ आयो कि जो किसो पड़ी में शहर लिखे से चवे तो जे जिते से जिते शन खट्टी खुश हो जाने सुभान सुभान जे जिते से जिते शन खट्टी खुश हो जाने एक कोड विछाया कपड़ा पियो काम लगारू कन अंगर आए जन लथो सी लतीफ जय सुभान अल्लाह सुभान नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर सरकार की आमद मेरे गौस की आमद सुभान जौन ए जिलान वाला बादशाह बगदाद जा जौन ए जिलान वाला बादशाह बगदाद जा शाही रुतबे शान वाला बादशाह बगदाद जा जिया हबीब किबरिया जो हर नबी जनते कदम तियत जो कुतुबे रब्बानी कुल वली जनते कदम जिया हबीब किबरिया जो हर नबी जनते कदम तियत जो कुतुबे रब्बानी कुल वली जनते कदम पर था मन
नवारा बादशाह बगदाद जा रोजे तार बांधने रब जो रोज़ा रखो तो बिन ढबड़ में न सुहरा थन जी जल जो चखो दिया सब रमजान वाला सब रमजान वाला बादशाह बगदाद जाओ शाही रुतबे शान वाला बादशाह बगदाद जाओ छोड़ अज़मी पारा तुझ जाओ इसमो इस्तेमाल कर नाम तुझो कन पवसा कारी हर भी ख्याल कर छोड़ अज़मी पारा तुझो इसमो इस्तेमाल कर नाम तुझो कन पवसा कारी हर भी ख्याल कर कुछ न करने कुछ न करने नुकसान वाला है कुछ न करने नुकसान वाला बादशाह बगदाद जाओ शाही रुतबे शान वाला बादशाह बगदाद जाओ मुझे चमन